जी नज़रन जीअं सिंध क़ौमी पार्टी सादते मीरपुर भठोरे में थोरा चौक का मेन बस स्टॉप ताईं पानी की मुसलसल खोट के खिलाफ एहतजाजी रैली कढी। मेन बस स्टॉप भठोरो सजावल रोड पे धरणो हयो वियो आहे। असां हिते वधीक वीचार वठंदासीं क़ौमी पार्टी के अॻुवाणनि खां ऐं इन्हनि सां गॾु आबादगारनि जी शिरकत कई उन्हनि खां वीचार वठंदासीं त उन्हनि जो वधीक चवणु छा आहे। क़ौमी तहरीक तरफां जेको आहे एहतिजाज कयो वियो आहे। शदीद पानी खोट है हिते हारी जमींदार आबादगार सरापा एहतिजाज आहिनि। ही सरासर हिकिड़ी ब्लैकमेलिंग है। हिते जे माण्हुनि सां जेको आहे नाइंसाफ़ी कई पई वञे। हर शइ हिकिड़ी महांगाई हुजण जे करे ॿिज पाण बि जेको आहे ग़रीब माण्हू कोन था वठी सघनि। वरी बहितर जेको आहे पाणी जे खोट जे ख़िलाफ़ आउं सम्झां थो इहा ब्लैकमेलिंग आहे। हिते जे ज़मींदारनि जा करोड़ रुपयनि जा ॿिज पोखियल आहिनि, हारियुनि जा ॿिज पोखियल आहिनि। हिते जी इंतज़ामिया जेका आहे उहा हर वारे गंजबार कैनाल खे बंदि करे छॾींदी आहे। ॿिया कैनाल वहनि पिया। असां आला अख़्तियारनि खां इहो मुतालबो था करियूं त गंजबार कैनाल खे पाणी ॾेई ज़मींदार हारियुनि मां बेचैनी ख़तमु कई वञे, न त ॿी सूरत में ही एहतजाज जेको आहे उहो वसी कयो वेंदो। सिर्फ तालके भठोरे जे वाहन और नालन के पानी की घुर करे थी, छो त सॼी सिंध में पुछड़ी वारियूं शयूं जेके आहिनि, पुछड़ी वारा आबादगार जेके आहिनि उहे पानी की खोट जूं रड़ियूं पछाड़ी में ताणी कंदा रहंदा, पर उनखे नाल हुकुमरान पानी न ॾींदा आहिनि। पर असां इहा शुरूआत में ही दाऊं कूकूं कयूं था त नाल हुकुमरानो हिन मज़लूम माण्हुनि जो आवाज़ ॿुधो। ही आवाज़ जेको आहे मिसकीन महकूम माण्हुनि जो इहो अलाह जो आवाज़ आहे। इन आवाज़ जे मिनत ते तव्हां असां खां ॿियो त सभु कुझु खसे विया आहियो, पर आख़िरी जियापो आहे पाणीअ जो। इहो पानी जो इहो गंजबहर कैनाल जे आबादगारनि तरफां हिते जी इरिगेशन डिपार्टमेंट के खिलाफ कयो वियो आहे। हर साल जियां हिन साल भी हथरादो इरिगेशन डिपार्टमेंट गंजबहर कैनाल में हथरादो पानी की खोट करे हिते ज़मींदारनि जो माशी इस्तेसाल भी करे गंजबहर कैनाल सां मापेली माह वारो सलूक आहे जेको हमेशा जारी रहियो आहे। असां इलाइक़ादारनि खां इहा गुज़ारिश कंदासीं त इरिगेशन डिपार्टमेंट वेठल कारिन रिडन के हटाए हिते बाला ऑफिसर ईमानदार ऑफिसर मुक़रर करे गंजबहर कैनाल जे आबादगारनि सां इंसाफ कयो वञे। जो कोई पानी की खोट के खिलाफ एहतजाज सिंध क़ौमी पार्टी ऐं ॿियनि आबादगारनि वारनि कयो वियो आहे। अफ़सोस की ॻाल्हि इहा आहे त जॾहिं 12 महीननि में ही जेका सीज़न आहे या फारिन जे पोखण जी सीज़न आहे, जॾहिं माण्हुनि ककर पोखे छॾिया आहिनि, माण्हुनि वेर जे लाइ पाणी रेज कयो आहे, तॾहिं अचानक ऐं ओचितो पाणी बंदि कयो वियो आहे। इहो इंतिहाई नाइंसाफ़ी आहे। हिते गंजबहर कैनाल ऐं ॿियूं मां वहंदड़ जेके भी शाखूं आहिनि वाह आहिनि उन्हनि में पानी खोले हिते जे आबादगारनि खे तबाही खां बचायो वञे। पूरे तलके में हिन वक्त शदीद पानी की खोट है। आबादगार तबको जो लखे रुपयनि जो सारे हालो बिज पोखियो है वो सड़न शुरू थी वियो है। असां चिताव था ॾियूं त भठोरे तलके के पानी दियो, जे पानी न ॾिनो वियो त 2 ॾींहंनि बैदि ॿीहर धरणो हणंदासीं। जीअं त पानी सॼी सिंध में खोट है, पर ख़ासि करे गंजबहर कैनाल में हर साल हथरादो जेको सो या पानी जी वाराबंदी कई वेंदी है। ऐं जॾहिं सीज़न कोन हूंदो आहे हूंदी आहे तॾहिं शाखूं फुल वञियूं आहिनि। ऐं हाणे जॾहिं मां बेजारा पोखिया आहिनि, पानी 15 ॾींहं अॻु में ॾेई जॾहिं हाणे बेजारा तयारु थियण वारा आहिनि त एट ए टाइम इन्हनि पानी बंदि करे छॾियो आहे। असां मुतालबो था करियूं आपाशी अमलदारनि खां ऐं वज़ीर आला सिंध खां, इंसानी हक़नि जे तंज़ीमनि खां त खुदारा पानी जियापो आहे, पानी ज़िंदगी आहे। जेकॾहिं तव्हां सिंध के सरसब्ज़ शादाब ॾिसणु चाहियो था त हिन धरती जे हिन इलाइक़े के पानी जो पानी जी हथरादो खोट पैदा करे सिंध जे आबादगारनि खे तबाह करण की साजिश कई वही है। जे सिंध क़ौमी पार्टी अहिड़नि समूरनि साजिशनि के खिलाफ पंहिंजी जदोजहद जारी रखे। कैमरा टीम सां करीम दाद चांजो, मेहरान टीवी न्यूज़ मीरपुर भठोरो।